न छॾे सघंदा न को छॾे न भॼे न वाह बि न रस्तो सभु उघाड़ा या अय्युहल्लज़ीना आमनू ओ अनफुसकुम व अहलीकुम नारा वो ईमान वारो हे कुरान ते थो पान भी बाखा बचो पंजे आलो हाल के भी बता साईं बाबा के दिया फत्तकुन नारल लती वक़ूदुहन नास वल हिजारा फमै बाबा उन जो बल मानू है पत्थर हुंदा अब जागो था बा जो बल मानू है पत्थर असा हेडे मच्छर जो डंग नथा सही सघूं सोना चवंदा हूंदा मच्छर ने हराम करे छॾी वरी कहिड़ो माण्हू आहे जेको चए मां बाह सां मुक़ाबिलो कंदुसि कुझु सोच मां जेके धारे खणी विया उनखे बि चयुमि मां चयो तूं चईं त मां ॾाढो अमड़ स्वामी था तव्हां लखनि जा लख वरिता माण्हू खाऊं घर त कखनि जा अथव काॾे क्या पैसा हराम माल में बरकत नाहे मुड़ी वञो मतो घरन में मायूं ता वञूं लोटा खायूं संग में फिरन सो वतन ता मुड़स माण्हू आयो पर मां नसाए मां तो चया ता तो मतो मारी तुम 40,000 दे मतो तोखे खबर ही कने तू जाहिल है जंग में शी भी आए बघड़ भी आए सेहड़ भी आए सेहड़ गुलेल सा मरी पवे बचो शी है बघड़ सेहड़ जो नस्ल खत्म न कयो आ मौत तो जे हथ में ना है चुप कर वे फिरौन आर्डर कयो युज़ब्बिहुना अबनाकुम फिरौन आर्डर कयो पुट को जमे को बाकी धी जमे छड़ियो और कि तुम मर्द डोइंदो जो तुम बादशाह खलसी मिसाल फिरौन के को आया के अला फिरौन जंजे करे को आया थे समय जे उनी मूसा के तुझे घर में न पालिया त मां खुदा ही ना है यो तो खुदा कोई पान के डाढो न समझे अकुल सिखो अल्लाह न होजे तो डाढो इने के छड़े ही ना बस मां तो तैयार थी मन ते काले मां तो जहन्नम ता जे इंतजार में आ छड़ो मरो ता मुसलमान ना हो जागो था जन्म ताजे इंतजार में आ हिन बात सारी ही तागी हुंदा मैं तो इन बात ते अंगुर रखी दी साने कहना मैं तो जन्म जी बात जो है दूं थी तमाम जन्म में आयो तैयार थी वनो जुल्म थका नबी पाक फरमा कुरान ते तो मरो तो मुसलमान थी मरो साईं मुसलमान केड़ो आहे रे अल मुस्लिम मन सलम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल बन्यो बुधो नबी संजो फरमान पाफमा था रे मुसलमान हुआ जंजे हथ जुबान का बे मुसलमान महफूज रहे हथ जुबान खाऊं बे सब तकलीफ न दे मोहम्मद नबी फरमा मुसलमान ही हुआ केड़ा हुआ बासा जंजे असा हथम बचारा को अखे बात कर हेर माने से बार जरा जमदो आ न बार जमदो आ न नहीं पो बार रोइंदो ब्या वरी खुशियों कंदा मिठाई विराईंदा फला के औलाद थी साईं बार रोइंदो ब्या खुशियों कंदा हेडे समझ कंदे मकसद वाली गाल तो बताए हाने आयो रोइंदो जिंदगी दुनिया में एड़ी गुजारे वरी वने तो खिलंदो ब्या रोन तो है मानू छडे वियो नथा गालायो के रोंदो तुझे मुझे ले समझो तो कुली गाल का दिया बार आयो रोइंदो ब्या खिलन पिया हाणे जिंदगी अहिड़ी गुज़ारे रब खे राज़ी करे खिलंदो वञे ब्या रोइन त अहिड़ो माण्हू असांखे छॾे वियो ॿुधो ईअं न मरो जो कोई चवे चङो जो मरी जागो था हाय हाय कान तबाह जो माण्हू मरी वियो असां जॾहिं केरु रोईंदो बा दसिया मां वाक़ियो हिकिड़ो मां नंढो मुंहिंजे अबे वफ़ात थिए जंहिं बारना वेठा मुझे अबे के दाढ़ी सुन्नत के मुताबिक पटको तो वियो पटको भी वियो गगो भी वियो बलोतन जो जागो था हेडो पागड़ बधो पियो भांडी उठते पलान वरी मायूं दुकान ते गड वेठो दुकान वाले तांजी गाल कोने मैं पंजे पास जी गाल तो पिया कंद कोट के में जाय नथी मिले एडियो मायूं हो मुसलमानों कद था
लखन जा तेरा वठंदो आ वाणियो हिंदू सान जा तेरा लखन जा वठंदो कसम सब खुदा जो माई वठींदो आ ॻाल्हायो नथा मां तो माई वठींदो आ हिंदू ॻाल्हायो हिंदू लखन जा तेरा वठे माई न वठी अचे तू मीटर कपड़ो जो वठे मायूं 5 मर्द 1 मायूं 5 अञा खोड़िया के सुरमा तवा नंढे बार के मायूं वतियूं हली वेंदियूं गाॾे घणा गाॾे ते शारवानी छोकिरे खे ॾिनो आहे वञ तूं शौक़ सेख 50-100 ॾींदियूं ॿारनि खे सकनि ॾियो उनखे ओॾे मोकिले हाणे हे काॾियूं वियूं हाणे तव त कावड़ न कयो त कढी जा भई यारनि ॾे वियूं न मोकिल शहर बाज़ार मायूं गैरत धारो बेगर जन्नत में न ईंदो वञे त हिकु मर्द बि न आहे 5-5 10 गंगा बलोच काथे हैं तो गैरत ही काने पछा मौलवी गलाए थोड़े तो तक को है तो को गैरत है जी तो वठ वेनो माय कावड़ा बैठा हूं पना कुरान भरा पना या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ऐ मुंहिंजा नबी कुरान त थो पंहिंजे घरवारनि खे बि चओ पंहिंजे न्याणियुनि खे बि चओ ओ मोमिननि जे औरतुनि खे बि चओ चादरूं ढकनि पर्दो कनि कुरान थो चए जागवा सा वंजो कंदकोट में जाइ नथी ॾे एॾियूं मायूं या गौसवर या तंगवानी छा थी वियो तव्हांखे सौदो पाण नथो अचे वठां माण्हू सां वठी वञो छा चयो क़ुरान नबी पंहिंजे औरतुनि खे बि चओ घरवारनि खे न्याणियुनि खे मोमिननि जे औरतुनि खे बि चओ त चादरूं ढक पर्दो कर वरी छा चयो क़ुरान या अय्युहल लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसऊ इला ज़िक्रिल्लाह अदा ये मर्द आहिनि त मां वाइद कयां न त ॿियो कयां ॻाल्हायो नथा ॻाल्हायो ज़रूरत आहे न बेमोल साहब आया करे विया जो वाइद इन बारे में वाइद कयूं ॻाल्हायो नथा कावड़िया वेठा मुंहिंजो हथ थी वियो गोर मूंखे मुंहिंजो साईं हथ हल्को रखजां हथ चवंदा आहिनि मूंखे अरे मैं तो भागे जे घर में घिरो चोर भागे तो चोर चुप कर अरे घर में घिरो घिरो आना तुम क्या गैरत वही माण्हुनि मां वञा मां हथ थधो रखां या अय्युहल लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसऊ इला ज़िक्रिल्लाह ओ ईमान वारो ताके जने जुमे जो नमाज जो सद से अज़ान फरमाए कुरान में कोशिश कयो तो अल्लाह दे जिक्र दे अल्लाह जो वडो जिक्र नमाज वज़र बे पापा से जड़ खत्म समझियो काके सने गालायो मासा चो ईमान वारो अब चो ईमान वारो मां बिया मुल्क में आहिनि कोन्हनि जा आहिनि अतो पुछो कुरान खां साईं मायूं बि अथनि पतियूं अथऊं ईमान वारियूं आहिनि हेड़े कंदे ॿुधे फमत कुरान वाला हा वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमत भाई नमाज पढ़े तभी घर में कुरान की तिलावत करे तभी घर में डाके में वे मस्जिद नाचे घर में वे मस्जिद वाला सवाब ओढ़े मास अरे वैर ते केड़ो आ जुमे जिमात मानसा मर्दन सा गजी पढ़े उन जी मोकल करे जुल्म का ठोक कढी छनु समाए खुदा जो कसम सा तेड़ी हालत काने जो ये मायूं ये जो पैर रखण जाए ना है कुरान के मनो था गलायो वला युबदीन दीनतहुन्ना कुरान तो कुरान जाता पे जो हार सिंगार के उन्हीं जगहों जाहिर न करे जैसा निकाह जाहिर थे इन जगहों पंजो हार सिंगार जाहिर न करे आइन मायूं कुरान गलाए न था मां समझी में तो ता मायूं वेंदियूं न तन न था गलायो हां कारवा है दाल में हिते भी मायूं असेंबली में मायूं असेंबली में कौमी सूबाई में हित मान जवार पते एड़ी माई जो पढ़ो जने तभी सजो नी माई ॾिसंदो हराम जो कार्रवाई ॾे
पर अपा मुला तव्हांजी नियत ख़राब असां वेठा गॾु असां कुझु तव्हां खदड़ा होया हेरे सिंधी सम्झो था न क़ुरान ॾांहुं जे भरिसां जो गऊं बीठी हुजे पोइ बि मथे टपो न ॾींदो त उघरंदो त बीठो न ॻाल्हायो काॾे वई असां वेठा आहियूं जेके माण्हू सिंध में छॾियो था बिना पर्दे जे बिना सिंधी ॿुधे थी भले कर जो वज़ीर आज़म हुजे या सदर जंहिंजो मायूं वेठो न सभु बेग़ैर नबी से फरमायो बेग़ैरत दयूस जन्नत में न वेंदो सब से केड़ो आहे दयूस फरमाया जंहिंजी ज़ाफ़ा आदात घुमंदी वते बिना पर्दे कंट्रोल नथे करे मोहम्मद नबी फरमायो बेग़ैरत जन्नत में न वेंदो तव्हांखे गैर प्यारी आहे हथ मथे करे तो सभई प्यारी अथव चओ बेपर्दा माण्हू न थींदा न त पोइ फ़ैसिला अॻिते थी सभु कयो ख़ुदा वरी मान चयो मौलवी असांजे मान खे टिकटूं न ॾींदा असांखे अचणु न ॾींदासीं मां त दुआ कयो मां तव्हांखे एसेंबली में मां कुर्सियूं न हयूं मथे में त मां लुणो न वैल थी वियो वञो बाज़ार में मायूं वञो एसेंबली में भायूं मायूं मुल्क सां वञ हेॾे तव्हां माई खे गिलासनि जो राति जो पाणी जो वारो वराईंदी असुल नथा ॻाल्हायो माई खे गिलासनि जो पाणी जो वारो वराईंदी ॻोठ में चौकी ॾींदी पोइ जेका घर जी हिफ़ाज़त पंहिंजी नथे करे उहे मुल्क जे हथ मर्दनि बगल पटिया आहिनि बाक़ी मायूं हलाईंदियूं जाॻो था इसराइल से यारी हुकूमत दी पढ़ा कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया ओ ईमान वारो कुरान ते तो यहूद नसारा से यारी न रखो वलन तरज़ान कल यहूद वलन नसारा हत्ता तत्तब मिल्लतहुम कुल इन्न हुदल्लाहि हुवल हुदा फमा तो कुरान है रे ईमान वारो यहूद नसारा सा दोस्ती न रखो ए यहूदी नसारा था न वलन तरज़ान कल यहूद वलन नसारा अला फमोजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी नसारा मोहम्मद तो को हरगिज़ राज़ी न थींदई तो को राज़ी न थींदा जेको रहमत वारो नबी उन को राज़ी न थिया पर फमा तो हत्ता तत्तब मिल्लतहुम तो उन्हनि जी चवण ते हलने पोइ राज़ी थींदई पंहिंजो दीन छॾे पंहिंजे दीन खे न छॾ तूं यहूदी नसारा ते नबी से लान अल्लाहु यहूद वन नसारा यहूद नसारा ते लानत सब चओ नबी से चया चओ सब चओ यहूद नसारा ते चओ नबी पापा वे लानती थव आयो अबू जहल आने तो अबू जहल आयो काबे जे गिला में वरतू बीठो आ ठीक है लग पियो साथो ते कुरान बुधाए तो अल्लाहुम्मा इन काना हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिका फअमतिर अलैना हिजारतम मिनस समा अवइतना बिअज़ाबिन अलीम अबू जहल काबे में वरतू बीठो आ गिला लड़के पे अच्छा तो अल्लाह हक ते मोहम्मद तो न आयो पर खोपो जवाब थे मान मनी दो मुझी गाल समझो था काबे में गिला में तू बिठवा बुझल तो अल्लाह तो न आयो सत्तो आ मान मनी दो नबी पाइज रहते पियो अगते सादे अमतर अलैना हिजारतम मिनस समा ओए ओए बेड़ी वाला है दे वेरा था थोड़े से पागल के जा है दो वाले के तुम कर उठो हिन कौम के खुदा इला खुदा जो कसम सवाब जो कौम न हो जे तो न कया हुआ न समझ अबू जहल तो अल्लाह हक का सच वा तोड़ हुआ पर खुद तो जवाब थे मां न मन केर पे से अबू जहल जेन कहीं अल्लाह के अमतिर अलैना हिजारतम मिनस समा मते पत्थर जो मी वसाए चूरा चूरा कर अल्लाह मां न मनी दो नबी पास देते सो
अनबी गाल कहीं अबे तना बेअज़ा बिन अलीम देखो दर्दनाक अज़ाब भी मोकला तो के अल्लाह आन मान मनी जुमा अब समझियो यह गाल नबी अलैहिस्सलात व सलाम ने पढ़ क्या बुझायो सही तो ते बिठो काबे जे गेला मैं तुम बिठो हेड़ सो पान चो अल्लाह पान तो घुरे मने भी न थो हक भी चवे थो पर अज़ाब भी घुरे हाने तडे सरगड़ू नबी पाक चो अलाने सरगड़ू हाने न दींदे हिंजा पोया भी चोंदा दादू अबू जल हक ते होना अज़ाब घुरे तबिना सल्लल्लाहु अलैहि फिर मिदा दे सरगड़ू फामे हो जाने भी तू चमे तो पर मोजो कानून ना है बुझो मोजो कानून ना है केड़ो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मोजो कानून ना है जाते तू हुजे मोहम्मद ते अज़ाब कया किए मोकना अज़ाब तू जो वेठो समझाई गाल न कंदो ते अज़ाब मुजर भी जाते तू हुजे तो जे करे बच्चा प्या थई अरे यहूदी नसारे रबी नबी पाक जे वजूद मुबारक करे बच्चा प्या उन्हें के भी न प्या मन अल्लाह तो देखो राजी न थींदई मुंजा ता ये यहूदी नसारा कुरान ते तो कुरान तमे जाना है इंसान यारी न रखो अज असन हुक्म है रे पूरे मुल्कन में कोई निकरो न थो मुल्क जो बादशाह जो इसराइल के खिलाफ जिहाद जो ऐलान करे यतीम थी वही जमात बेरवान को अन बेरवारो हो जिहाद जो ऐलान करे उन्हीं वक्त दुआन उन्हीं वक्त ते बेरवारे हथियार वठो गैरत न बचा जावा हथियार वठो लिसन वाला न बिना लिसन जे उन जमाने में बेरवारे तो गैरत न बचा दव बाकी लिकानी जा मला सिनेमा मा वटा छो हथियार मान जा जेवर विकणी फरमाई जेवर विकणी हथियार वठो गैरत न बचा अन बचिया कर अले कंजी माई अले केर मर्द भागा कोर्ट में अदा था निकाह भेजो आज थे थो ये या ना गलायो माई अले करम जी मर्द करम जो सब जज विधो जाम निकाह था जो जज भी निकाह जी दे ट्रे माई वेडू मा मोटर आई ट्रे अरे थो पराई माई घर में चलियो बैठो मा तो गैरत कर साइन निकाह छो किए वापस कयूं मैं तो काई वेदो जज मा तो जज धिया था जज जो कड़ो कम पराई माजू ने कहा दीजिए पुछा कहीं तो मुर्स को मुर्स तलाक नहीं आया ना इज्जत खुदी या ना ने कहा विधि जज दे चलो इन्हीं जज जी 5 साल भी हली वे से भले हो जे जज मैं के अल्लाह जो खौफ से दुआ बे कां जो यो मुल्क में आए ये थे थोड़ा माई खवे हले गालायो ओ बची गया ना हां पेरवारा आगे जिंदगी में ये गालियां के बुधाया हूं मारे 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 फलस्तीन के तबाह करे वबा हुकूमत के मा चयो या पान फौज मोकलियो या असले सवारियों असा के जो असा वनो फलस्तीन जी हिमायत में हलंदो न केरा हाथ मत कर चो केरा हलंदो दिसे न हुकूमत अवाम असा सा गंदा तवन साथ नींदा से या मोकलो फौज या असा के जो असलो सवारियों असा वींदा से वनी न था सगूं हुकूमत न थी जले हेगड़ी गाल न था ओ बाहर सो अच्छी दाढ़ी वारो मुझो अर्ज में असर जो थी ब नफिल पढ़ी पो तो सजदे में किरी पैस तो कादे वनो सा निंदन का या अल्लाह सजे फलस्तीन वान जी मदद कर अल्लाह बान जला सारा सा घणी से वन जला सा घणी सगन मानी न थे मिले तो कौन साहब का के तो किरी पो सची दाढ़ी वारो न बन जाएगा सजदे में रोई दुआ गुरु अल्लाह फलस्तीन वारन जी मदद कर जेड़ा भी आयो था तुझे तो ते नबी तुझे तो ते कलमो पढ़वा अल्लाह ता के ख्वार न कर अल्लाह ता जी मदद फरमा दो गुरु खुदा ने बात छापा जम मरो तो मुसलमान मुसलमान हुआ नबी पाक फरमायो जंजे हथ जुबान कौमी के तकलीफ ना थी तौबा कयो क़यामत में हेडे उघाड़ा हुंदा पो रब चवंदो मुंहिंजा गुनाह माफ़ कया ही शिरक खां सवा जेके जगे कया ही उहे माफ़ कया मैं जंहिंजो हक़ खाया आहियां क़यामत रब जो इनखे राज़ी कर काथां राज़ी कंदा कपिड़ो बदन ते न हूंदो तौबा कयो कुरान मनो था
ला ताकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल ये कुरान तो जे एक बे जो माल न खाओ ना हक सब मनो था कुरान हाथ मथे करे तो मनो था सब हाथ मथे करे तो कुरान मनो से एक दिन न खाइंदा न खाओ पर माल न जो प्राय माल देवे फामा तो है बस वली मौलवी हुन मालिक माके चयो बकला काली अब्दुल कादर ये तो मुझे नहीं मैं अब्दुल कादर का था हेड़ा घणो टाइम नो थी अबा माके ॾाढा घणो टाइम माके नो थी बकला हाणे घणो थियो आहे कलाक थियो पोइ कलाक वे आहे न मुंहिंजो कलाक मुंहिंजो आहे न ॿ कलाक हा बस तूं वे छुटल बस वे अबा हेॾे ॿुधो त कुरान चवे था अब वही रहो नमाज लेके ना है गाल पकड़ सही न के छो नमाज लेके ना है भला किन्नल बिर्र मन आमन बिल्लाह हेडे कुरान तो नमाज का आग में ता जो ईमान अल्लाह ते ईमान वाली शाही माने ता को लिया इन मुल्क में उनके मन तो बेईमाने कम कर कावड़ बोकन तो सही तो सही कावड़ बो अबा माके बेमन छो जाओ हाने हो भी तो मां ईमान वारो असम चोंदा ईमान वारो अचो ईमान आहे अल ईमान बनल अबा हो बा वेरा बाकर तो ने ओए बुखो वे कुरान बुध मत रते में मौत ते करे तो ने है शैतान तो नि आंगुर तो थी मसलू घुसाई वेरा अल ईमान बनल खो हेने बुधो ईमान जी गाल हदीस पाक में जे वाटर जो बकणा ईमान जो बकणा थ बकणा केड़ियों एक अल्लाह जो खौफ में अल्लाह जी रहमत में उम्मीद ये थ ईमान जो बकणा विच में ईमान केड़ी खबर खाओ मथत कने कोने समझो गाल म भेरा जाई दुआ जे भेरा मन समझो हाने खाओ पंदो में केड़ी खबर खाओ सस कने कोने अब बुधो जाके खुदा जो खौफ आ न यो हर कम सोचे कंदो मत मुझो रब नारा साईं पर जे पान के खबर काने आलम दीन खवनी पुछंदो सही कम कया अल्लाह रादी जो कनाल खौफ होंदो तो सोचींदो कम पो कंदो खौफ होंदो तो आलम का पुछंदो केतरो चात क्यों गलती थी वेंदी थाई पोछा कयो बुधो कुरान गलती जो थे पोछा कयो हर रब कुरान में तो जो कानून तो कुर्बान वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम व हम यस्तगफिरून ऐ मुजानी मोहम्मद के तो कंडे बुधो जेके गुनाहगार नबी चवेन मखम माफी था वठन अज़ाब न कंदो मान केड़ी माफी अस्तगफिरुल्लाह रब्बी माने कंदो बुधो अस्तगफिरुल्लाह रब्बी पढ़ो अबा अस्तगफिरुल्लाह रब्बी इन ईमान रब मके बख्श कुरान में अल्लाह कहता तो वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम व हम यस्तगफिरून नबी के माफी था वठन मोहम्मद के अज़ाब न कंदो मन माफी था वठन पर माफी भी वठदो जके रब जो खौफ खौफ खुदा वारो मानो मजादा कामयाब पढ़ कुरान था तो कुरान फमा तो वसी कल्लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन ये कुरान तो जे एकड़ा मानू होंदा जेके टोला जथा करे उनके जन्नत रे कायो वेंदो हलो जन्नत रे हलो अचो अचो कुरान जन्नत जो रस्तो थोरो से खंडी बुधो काया वेंदा जन्नत रे टोलन दा टोला मलकता हलो जन्नत रे हलो बुध हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा जन्नत दे दर ते इंदा कुरान ते तो जन्नत दा दरवाजा खुली वेंदा अंदर जन्नत वाला जेके मलाइक होंदा हिरनार मलाइक होंदा वे तो इस्तकबाल कंदा जेके जन्नत रे वेंदा छा तो मलाइक मलाइक तो सलामुन अलैकुम सलामुन अलैकुम सलाम तांते सलाम सलाम तांते सलाम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन और रब को रिजन वारो मालूता मलाइक तो सलाम ते सलाम मनी हमेशा जन्नत में खुश रहो खौफ खुदा वाला जन्नत में हर कमाल को पुछी पो कयो खुदा जवाब तो तव वरी बी गाल न हमारे सामने गाल वरी नबी पाक फरमायो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ
बाक़ी केर बचंदो साहबी आयो नबी पाक सल्लल्लाहु साईं मां के बच्चो वधिक प्यारो आ कना अल्लाह के बानो वधिक प्यारो अब समझा अरे के बानो अल्लाह के बानो वधिक प्यारो आ साईं वधिक प्यारो आ मां जे बच्चे खां फरमाया हां साईं पो मां पंहिंजे बच्चे के बाबे जंदी फरमाया ना अल्लाह के प्यारा हूं पप्पा में छो अल्लाह समझो तांजी मर्जी न समझो या सम जन अल्लाह के समाज जे बच्चे खां वधीक प्यारा हूं साईं पो बाह में छो विझंदो कंडे ॿुधे पाण ख़ामोश थी विया ख़ामोश थोड़ी देर खां बाद रब वही आयो कंडे ॿुधिया वही आयो नबी सल्लल्लाहु साईं अल्लाह फरमा उम्मत के दिल जाए दे हेरे रे उम्मत के दिल जाए दे साईं छा तमान साईं अल्लाह फरमाओ उम्मत के चओ हेरे ओए पढ़ो पढ़ो ओ पढ़ा ये कुरान में छा तो ॻाल्हाए नहीं तू वटो कर बियो हेडो मथो आया तो हेडे कान जो अने हुन था हेडे तो अच्छी लाड़ी था भी न तो मणे काहे तो के समझाए जे कावड़ बा अने न कावड़ जा वही आयो रब डाऊ मुजा नबी उम्मत के तो कंडे ही बधे छा तो चवा उम्मत के तो मथा शरीक न कन बाह में न विझंदो मां अब समझ छा मथा शरीक न कन बाह में न विझंदो मां न कजो रब सां शरीक कुल तालो है हुन ब कलाक मग चया थई वरी बे मौलवी भी अची मथो वेठो भला एतरा मौलवी जो घुराइंदा हो रोंबो करनो थव लापारो करवाइण थव 15 मिनट बाद केड़ो मसलो थियो हिते खंड लगे ता रोन तो न बंद क्यों अतो व नबी बयान बुधायो कुल तालो आई मुझे उम्मत के सद मादे अचो अचो मुसलमान हो नबी कुरान ते तो उम्मत के सद तो कुल तालो अचो मादे अतलो मा हरम रब्बुकुम अलैकुम अल्लाह तुशरिकु बि शैया अचो तमा मोहम्मद ओए गाल ताके पढ़ी बुधाया जेके रब तो ते हराम कन पहिरी गाल अल्लाह सा बेखे शरीक न कजो चवंदा न हुदा भी हुदा सूरी भी सोरा कसम यक यक चओ चओ हथ मत कर तो हिका बाकी चला हिन जी मोटर इंदुना है कह तो चवा फमा तो वमा तशाउन इल्ला अन यशा अल्लाह हेरे कुरान तो कुरान अर्सी फरसी नूरी नारी सवा लख नबी सभई गड थन कुरान तो चाहे जे अल्लाह चाहे ओए थिंदो सभई जे तन ओए न थिंदो मर्जी अल्लाह जी नबिया फमत नबी चोएन कुल मम बेयदिही मलकूतु कुल्लि शै व हुवा युजीरु वला युजारु अलैहि इन कुंतुम मुमिनीन इन कुंतुम तालमून चवेन मुजा नबी मां अल्लाह पकड़िया छडाइन वारो कने छड्या पकड़न वारो कने अकुल अथव दिया गाला अन्या समझो गाल था तो कुरान हां इन तो सब महसनत यकूलु हादी मिन इंदिल्लाह वन तो सब मसय्यत यकूलु हादी मिन इंदिका कुल कुल्लम मिन इंदिल्लाह नबी पाक जे ज़माने में मानो होया फायदो इंदो न पोतो अल्लाह न आयो का तकरीर या घाट होते कुरान तो नबी सल्लल्लाहु तो न सोचे मैं अल्लाह फरमा नबी ने के जवाब दे बात थकन मानु जे जनता फायदो मानो था समझन नबी नुकसान तो न था समझन इनके जवाब दे बुद्ध बुद्ध खुदा जो कुरान नबूवत वाली जुबान कुल माना तवे नबी सा तवा कुल कुल्लुम मिन इंदिल्लाह दुख या तो को इज्जत दा दिलत बीमारी या सेहत खुशहाली या तांदी कुल कुल्लुम मिन इंदिल्लाह कुरान तो सब शय अल्लाह नो थियते जाओ कोई अल्लाह जो शरीक कोने पा कम बचन चाहो था शरीक अल्लाह था न कजो हिक्का हिक्का हे ने पीर ते वने एकड़ो असा जो बलोच पीर जी बोली हो जे उर्दू बरोत असा जो चंदा हम असा पुट के बच मानी के नगन पानी के आफ ये उर्दू गलाने वाला बच के चंदा बेटा दी के चंदा बेटी हां रोटी मानी के असा नगन रोटी हां हे असा तो पानी आफ होते पानी हाणे गाल तो बद बरोत जो वने पीर जी बोली हो जे उर्दू हे वन से सही मना बचे दा
वो जागो था उन्हीं के समझो को हर बोली समझे वाला हिकिड़ो शख्स साहिब नबी सल्लल्लाहु साईं मूंखे कलमो पढ़ी साईं मूंखे अहिड़ो वज़ीफ़ो न थियो जो मां पढ़ां त रब खे राज़ी कयां अब जागो था नबी पाक अर्ज़ कयईं पढ़ो वञी पढ़ साईं छा पढ़ां चओ अल्लाह मां अंत रब्बी अना अब्दुक फ़ग़फ़िरली दसियऊंसि अरबी में छा चयूंसि चओ अल्लाह तूं मुंहिंजो रब आहे मां तुंहिंजो बानो आहियां मूंखे बख़्श समझी वियो बा अल्लाह मां अंत रब्बी तूं रब आहे अल्लाह अना अब्दुक मां बानो तुंहिंजो फ़ग़फ़िरली मूंखे बख़्श वीचारो नओं कलमो पढ़े इल्मु पढ़े कोन नबी पाक जीअं ॾसियो उहा ॻाल्हि खां लही वई ज़बान तां उते वई अकेलो वेही चवंदो अल्लाह मां अंत अब्दी अल्लाह तूं मुंहिंजो बानो अना रब्बुक मां तुंहिंजो रब फ़ग़फ़िरली मूंखे बख़्श अरे वरे 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 होॾे होॾे छा अॼु सभई रहिया छा आहे मां त अॼु ई थो वेठो ॻाल्हायां तूं छा कयूं भेण छा पियो चए अल्लाह मां अंत अब्दी अना रब्बुक अल्लाह तूं जो बानो मां तुंहिंजो ख़ुदा फ़ग़फ़िरली मूंखे माफ़ कर ॿुध अल्लाह फरमात लब्बैक अब्दी ओ जी कया बाना कद समय तो कौल का वग़फ़रत लक जी कया माफ़ क्यों मां तुझो सॾु ॿुधो आहे माफ़ क्यों मां इहो थी ख़ुदा मां जे बच्चे खां प्यारो आहे त ॿिए ॾे छो वञूं अल्लाह फरमायो जी कया बाना तुझो सॾु ॿुधो आहे माफ़ क्यों मां मलाक चवण रब तोखे बानो तुझे पाण खे ख़ुदा खे माफ़ी अल्लाह फरमायो दिलि ते नज़र कई तमाम सचाई था तो छॾे उबता लफ़्ज़ बि सिधा करे छॾिया मां न छॾियो अलाह खां साहिब खे न ॿिए जे हथ में आहे अॻिते छा चई वबेन वालिदैन हे क़ुरान आहे क़ुरान नबी पाक जो आहे छा अचो उहे ॻाल्हियूं पढ़ी ॿुधायांव जेके रब तां ते हराम कनि पहिरीं ॻाल्हि अल्लाह सां शरीक न कजो ॿी ॻाल्हि त माउ पीउ सां भला हलो माउ पीउ जो अदब कयो फरमातो क़ुरान में पाक में वबस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफ़िसालुहु फ़ी आमैन अन इश्कुर ली वलिवालिदैक क़ुरान थो चए असां वसीयत कई आहे इंसान खे माउ पीउ जे बारे में माउ पीउ जा ॾुखनि ते ॾुख सठा मां तोखे पेट में खयो तोखे खीर पीआरे ओजांगा कई पी मेहनत मजदूरी कर तोखे पाने हेरे रे मनो है कुरान फामतो हिक मां अल्लाह जो शुक्र कयो ॿियो माउ पीउ जो शुक्र अल्लाह त तुम अल्लाह खां पोइ माउ पीउ जो हक़ अथव वक़दा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इया रब तांजो फ़ैसिलो कयो आहे इबादत अल्लाह जी कयो ॿिए कंहिंजी न वबिल वालिदैन ihsana माउ पीउ सां हेरे माउ पीउ जे बारे में कोई बोल साहब जो वाद करे वियो आहे त मां ॿियो कयां ॻाल्हायूं नथा न कयो अथई न ॿुध क़ुरान फरमातो कुरान पाक में हेरे रे इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा कानून कुरान पढ़ो था बई हुजरिया हिकिड़ो पोड़ो या पोड़ी अम्मा या अबो हे कुरान थो चए फला तकुल लहुमा उफ माउ पीउ खे उफ बि न कर अखबार में पढ़ियो माउ पीउ खे खणो कढी चढ़ी मारे कंहिं माउ खे बंदूक कई कंहिं पीउ खे हे छा इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ हे कुरान त तो माउ पीउ खे उफ बि न कर वला तनहरुमा झिड़क न ॾे कुल लहुमा कौलन करीमा ॿिन्ही सां ॻाल्हाए अदब सां ॻाल्हाए फ़ख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ जी पियो कर माउ पीउ जॻह कुझु न अॻिते फरमाए थो दुआऊं घुरो माउ पीउ जे लाइ क़ुरान थो चए कहिड़ी रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा इहा दुआ आहे क़ुरान में रब चए थो इहा घुरा थो माना छा आहे रब मुंहिंजे अमा बे ते ईअं रहम कर जीअं मथे नंढे हूंदे रहम कंदा केॾो मज़ो आहे माशाअल्लाह केॾो मज़ो आहे ओ बा कंडे बि जो सम्झां कहिड़ा माण्हू आहिनि जेके हथ मथे करे चवनि त मुंहिंजी औलाद फर्मा बरदार आहे मां चवां वाज़ घणो तूं नथो लहे नथो घणो अड़े ज़ुल्म हेड़ो एॾी ख़ल्क़ में हिकिड़ो बि कोन्हे ख़ुदा जो वास्तो क़ुरान मञो
कुरान तो इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा बई हुजनिया हिकिड़ो माफ़ी के उफ न कर फला तनहरहुमा झिणक न ॾे अगर हाणे त अदब सां ॻाल्हा जी जी फिकर माफ़ी ॾियारो अचो हदी न थिया नबी पाक ससम अब ॿुधो बैतुल्लाह जो तवाफ था कनि कांजो तवाफ बैतुल्लाह शरीफ जो दुआ कयो ना असां बि नसीब करे अमीन बि नथा ठीक करायो दुआ कयो खुदा बैतुल्लाह जो तवाफ नसीब करे जतो पान खे थो ॾिसण चाहियां अरब जे देश में सल सामा पान खे राम वारे वेस में हाय राम पातो पियो लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक ला शरीक लक पान खे थो ॾिसण चाहियां अरब जे देश में सल सामा पान खे राम वारे वेस में अर्ज़ पूरो कर तो मौला पाण हिन पेनार जो दिल खे घुर्जे थो सदा दीदार दिल भर यार जो जागो था दुआ कयो अल्लाह नसीब करे आमीन चओ घणो दौरो खुदा को दुआ ॿियो छा कॾहिं माण्हू मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई बाबा सम्झो था कॾहिं माण्हू मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई इहा मस्जिद मदीने जी इहो ई दोस्त जो दर अथई त कॾहिं मां मदीने वेंदुसि जो माण्हू मूंखे ईअं चवंदा दुआ कयो अलाह असांखे हरमैन जी ज़ियारत नसीब करे आमीन चओ साहबी भी तवाफ तो करे नबी पाक भी तवाफ था कन सल्लल्लाहु मेरे साहबी के अची नबी जन जी भरसा बीठो अम्मा के कुल्हे ते खयूं बीठो ओ मुसलमान अम्मा के कुल्हे ते खयूं बीठो नबी सल्लल्लाहु अलैहि भरसा जी चए तो साईं मुंहिंजी अम्मा पोड़ी आ साईं ज़ईफ़ आलन जहिड़ी न आहे कमज़ोर आ साईं मां सालनि जा साल पंज अम्मा के पंहिंजे कुल्हनि ते खणी बैतुल्लाह जो तवाफ करायो शाबत 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 हिन सां ॻाल्हाए मुडी काती सां कोहजे तव्हांखे जेके क़ुरान नथा वरी ॻाल्हाईंदा अड़े मिर्च थी विया हेड़े तो मुंहिंजो तबियत ख़बर नथा हाणे जेको ॻाल्हाईंदो मां लठ खाईंदो आहियां कुरान में 20 दफ़ा ॿुधायो अथमि त जिन बि अदब कनि अहमियत हेॾे मुंहुं छॾे ॿिए पासे ॻाल्हि कई माना हिन खे घटि सम्झाईं केरु सम्झाए छा चई साईं मुंहिंजी अम्मा पोड़ी आहे ज़ईफ़ आहे ताईं हलण जहिड़ी न आहे सालनि जा साल मां पंहिंजी अम्मा खे कुल्हनि ते खणी बैतुल्लाह जो तवाफ करायो आहे साईं मां अम्मा जो हक़ अदा कयो कन न पापा माता ओ जेको तुंहिंजे थधो साह कयो उहो बि हक़ अदा न कयो थी तूं शहर वञे शाम जो देरि करे मिसाल कंदकोट वियो पुछंदा था असां छोकिरो आयो कंदकोट ॾिठो अदा अञा नथो अचे पर ईंदो छा अबा देरि न कंदा हालात ख़राब आहिनि अबा असांखे आराम न ईंदो आहे अड़े तूं वञे थो दुआऊं कनि तूं अचे तूं झिणकानी हेॾे मुंहिंजे नबी फरमायो सल्लल्लाहु जेको अदब सां छोड़ो माउ पीउ ॾे ॾिस आई वयल न थियो साईं हेॾे मजमे में चयमि त केरु आहे तंहिंजी औलाद फर्मा बरदार आहे त हिकु बि हथु मथे न ज़ुल्म न आहे ॻाल्हायो छा ॿुधायां मूंखे हिकिड़ो जलसो हुजे नवशरो फेरोज़ अमुन ॾाढो बदम इलाही अॻे वारो जेको नवाज़ जी हुकूमत वाद करे मां लथुमि एहसास थो ॼाणायां एहसास वाद करे मां लथुमि त दोस्तनि तूं साईं हलो वेहो मानी बि खायो पोइ आराम कयो मां चयो न मां मानी खाईंदो न आराम कंदो मूंखे वापसि वञिणो आहे चई साईं अमुन न आहे न छॾींदासीं मां चयो बाबा मुंहिंजी मजबूरी आहे न तव्हां सम्झो तव्हांखे छा न थिया मां वेंदुमि छो मोटुमि पोइ सोचियमि त अम्मा जी हिते थोरो ॿार हुयो मां कीअं हलियो आहियां उते वञी सोच जॾहिं मोटी आयुमि घर पहुतुमि अलहमदिल्ला अम्मा जे कमरे जो दरजो खोलियुमि अम्मा वेठी आहे खुदा शायद पटको लाए वञी पेर ते रखियुमि अम्मा मूंखे माफ़ कर
माले वे आते जो बाहर निकम पो महसूस के मके माफी दे पटको पैर ते रखे बिठवाड़े माफी सामने मगे चई अबा जे तू मां दो वेठी दी गुना त खैर साने तो के खबर काने माफी दुआ चाहे मूसा अलैहिस्सलात व सलाम तूर सीना ते वने पियो अला मूसा ख्याल सा कदम रख सोचे भी रहे अला शाही फरमे मूसा नबी भी हो रसूल भी किताब ला नो पांच मिलल फरमे मूसा जाने विंदे हैं बाबे जिंदा हुई वो मां पांडे घुराए वरती तमाए ख्याल सा कदम रख दुआ जो दर बंद थी अने ताके को जिब्रील अची समझाए बाकी मोंदी भेणी मूसा नबी के तो चवे अल्लाह मना नबी के भी अम्मा जी दुआ जरूरत हुई ना पावे तो आज दर बंद थी भी मूसा सोच करना नौजवानों रे सुवणा है यारो मापी के जो के रोआ रहो था नाराज था कयो तौबा कर मत मरण माल कलमो नसीब नथी मापी बनी गा जगवा था तौबा कयो पराए माल खा तौबा कयो मापी जना फरमानी खा तौबा कयो बेनमाजी सण खा अचो तो मथो रमजान ता वटि ईंदो रमजान ता वटि ईंदो छा थो जगो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून ओ ईमान वारो फरमा तो ते फर्ज रमजान दा रोजा कुरान ते रोजा रखो पाक थी वेंदो गुनाह धोइजी वेंदा रोजो रखो हेरे हेरे मगरिब जो टाइम थींदो आ रोजेदार वेठो मानी अॻियां रखी जा अबा अने कन्ना त आदान मिले तो रोजो खोलिया हदी में रब चे तो बाना बाना ड्यूटी पूरी कई थई घोर मजदूरी छा ॾियां हेठ रमजान एड़े माही मौसम में थो अचे न वञे न पर आदि मुजरिम जेको आहे न बा फ़ाइदो जुर्म में हुजे न हुजे कंदो ज़रूर पर हेॾ सां ॻाल्हि हिकिड़े माण्हू खे रोज़ो रखंदाई त बि रोज़े जेतिरो सवाब हिकिड़े खे रोज़ो खोलाई त बि रोज़े जेतिरो वरी क़यामत थींदी रोज़ेदार खे रब घुराईंदो हेॾे आ ॿुधा ॿुधा ॻाल्हि चङी तरह हेॾे आ उहा कमरे में बैठो है दाल भी गड हुई पानी मानी भी रखियो हुई भुख भी सताई हेड़ा तोखे रोज़ो आ कोई न ॾिसे अॼु खाए हा पिए हा घर वाॾे वञे हा मुंहिंजो हया कई जो रोज़ो न भॻुई मुंहिंजे करे रखियो वेठे आ साम्हूं लीवान अजदी बे तो जो रोज़ो मुंहिंजे लाइ मां अल्लाह तुंहिंजो न सम्झे ॻाल्हि न सम्झे घरवारी वेठी त गॾु मानी पानी रखियो आहे कमरो आहे अकेलो वेठो आहे छो नथो खाए छो नथो घर वारे वञे चओ अलाह जे लाइ न चओ ॿियो कोई नथो ॾिसे मुंहिंजे करे न खाधी हली आहे रोज़ो मुंहिंजे लाइ मां अलाह बदिलो तुंहिंजे लाइ अलाह मां पाण तुंहिंजो रोज़े जे बदिले अलाह मिले ख़ुदा जो आहे तो सभु हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झ में आई अहिड़ी असां तव्हांखे मिलावट पसंदि आहे चओ न न न अल्लाह फरमा सां मिलावट न कयो तव्हांखे कहिड़ी ख़बर मिलावट छा आहे अल्लाह चए थो जेको कमु कयो दिलि खे सम्झा मुंहिंजे लाइ कर जेको बि कमु कयो ख़ुशामद जे लाइ वाह वाह न कजां ख़ुशामद जे लाइ कंहिंखे पैसा न ॾिजां ख़ुशामद जे लाइ कंहिं सां कमु न कजां मुंहिंजे लाइ कर मां वटि उहो अमल क़बूल आहे जेको मुंहिंजे लाइ बाक़ी मिलावट कंदे मां वटि कुझु क़बूल कोन्हे इहा ॻाल्हि सम्झी छॾियो ख़ैरात कयो सदको कयो कोई बि कमु कयो कंहिंजे लाइ चंदो ॾियो कंहिंखे न मदरसे लाइ त बि अलाह लाइ ख़ुशामद न थिए हिनखे ॼातम इज़त थी अहिड़े माण्हू जी ख़ैरात क़बूल न आहे जेको माण्हू जी वाह वाह लाइ कोई बि कमु कंदो क़बूल हदी में असुर जो रोज़ो रखंदो मगरिब ते खोलींदो बुख ऐं खां सवाइ कुझु न मिलंदो छो माल हलाल जो न आहे वो बा जागो था माल हलाल जो न है ना सवाब जो असुर न कयो बाकी रोज़ो माल जे हुंदे नथो रखे बीमार ऐं मुसाफ़िर खे ज़ारता के नथो रखे हेॾे ईअं खाए थो ॼणो खिंदीर जो गोश्त थो खाए खाईंदो केरु आहे जेको तव्हां हथ मथ करे त मां खिंदीर जो गोश्त खाईंदुमि आहे को रोज़ो रखो रोज़े जे बदले रब थो मिले
पर अल्लाह वट अमल पिसंदा मेला वट न हुजे अल्लाह जे लगे अब गाल समझा कोई भी कम कयो ध्यान रसां गाल न समझो जो को भी कम कयो न आलिम दीन का पूछो से कम कया अल्लाह राजी थींदो जागो था समय तो कर अल्लाह राजी न त न कर हिकड़ी हदी निसाम हेरे नबी पाक फरमाए हिकड़ो कम कयो जन्नत में हमा सां गॾु हूंदो दस्याम गाल आयो हिकड़ो कम कयो भला थका हो चओ त मला ओ बा थका हो त मां तो हथ मथे कर चओ मां भला ना अतो हदीस था नबी पाक फरमायो चओ सल्लल्लाहु मन हब्बा सुन्नती फक़द हब्बनी व मन हब्बनी फकान माया फिल जन्नह हेडे बा रसूलुल्लाह सल्लल्लाहु फरमायो हिकड़ो कम कयो जन्नत में मां सां गॾु हुयो याद ता बुधिया का नहीं कौन बुधायो ना अलमन का तमखे हिकड़ो कम कयो सोने नबी फरमायो जन्नत में मां सां गॾु केड़ो कम जै मुझी सुन्नत सां मोहब्बत रखी मन हब्बा सुन्नती फक़द हब्बनी जे मुझे सुन्नत सां मोहब्बत रखी इन गोया के मां मोहम्मद सां मोहब्बत रखी पो जै मां सां मोहब्बत रखी जन्नत में मां मोहम्मद सां गॾु हूंदो खपे नबी सां गॾु जन्नत खपे ॻाल्हायो सही खपे जन्नत नबी साईं बाबा मुछा कटो दाढ़ी के रखो हर कम आलम का पूछो साईं ये सुन्नत के मुताबिक कम आहे पो कया तबे हाउ तो कर न त न कर पो फरमायो जन सुन्नत सां जै मोहब्बत रखी जण मां सां मोहब्बत रखी पो जै मां सां मोहब्बत रखी जन्नत में मां सां गॾु पो नबी साईं फरमायो दाढ़ी रखो मुछन के कटो नबी जो फरमायो केड़ा मनीदा भला केड़ा मनीदा पो मां पो अगते हला केड़ा मनीदो तो दाढ़ी न कढींदा से मुछा कढींदा केड़ा मनीदो अबा मुर्स मानो भल से कट ओ बा मुझे अर्ज नबी जो फरमान अखन ते रख इंशाल्लाह क़यामत में नबी से गॾु समझो न सब ने कर तो क्या है कावन न कयो माता तो समा था अल्लाह ने क़यामत में असा के नबी से गॾु अल्लाह सा नबी पाक जी शफाअत करे दुआ करो तो अल्लाह क़यामत में नबी पाक जी शफाअत करे अल्लाह ताला क़यामत में दुनिया में असा जो खात्मो ईमान ते करे आमीन चओ या दुआ घुरदा रहो हबीब बखे तौहीद ते मार तू कल मैं था कादिर बेड़ो तार आमीन ते चओ हबीब बखे तौहीद ते मार तू कल मैं था कादिर बेड़ो तार मशर में मौला न कर ख्वार तू ओ मशर में मौला न कर ख्वार तू माफ कर तू मुझो उमड़े ही खता नबी से फरमाओ फर्द नमाज पढ़ी फर्द नमाज पढ़ी सलाम वराई हिकड़ी आयत पढ़ी हिकड़ी आयत सोने नबी जो फरमान थव हिकड़ी आयत पढ़ी इनके का ताकत जन्नत में वञण खां न रोकींदी मौत झलियूं बिठदो मौत ईंदो जन्नत में हलियो वेंदो दस्याम वो आयतुल कुर्सी आयतुल कुर्सी सलाम वराए पढ़ी मोहम्मद करीम सफाओ सलाम वराए फर्ज जो आयतुल कुर्सी पढ़ी निके का ताकत जन्नत में वजन का न रोकेंदी फरमा मौत जल बिठतो मौत इंदो जल में हले सब मेहरबानी कर नमाज पढ़ मेहरबानी कर वामर अल्लाह कब सलात वस्तबिर अल्लाह कुरान में तो पान भी नमाज पढ़ो और याल की नमाज पढ़ाए पराए माल का बचो नन ते राम कयो वडन जो अदब कयो मापी जो अदब कयो बस मखे मो जो वाद 3 कलाक मखे जो त मां कुरान को बाहर भी तो न हां मखे रब नेमत कुरान जी नहीं हां 1.5 कलाक तो वाद कयो है ना तकरीबन ओबा तो कुरान पढ़ी कयो है या पंज गाल ये सब को जा कानूनी हुआ यो बुधा तो माने आज तुझे के पढ़ियो वे छडियो वना तो जा नालम वे कंदा मजादा बस ई वर्द के मां पी जना फरमाए हाथ मथे करो मां दुआ करा हाथ मथे करो अल्लाह तौबा कैसे तो हाथ मथे कयो पराए माल के भी तौबा मां पी जना फरमाने का तौबा या अल्लाह सा नमाज भी न गुसाइंदा थे मता घर वणो अल्लाह जी आखिरी जे खात्म ईमान ते कजा
रात जो सुम्हो पोइ चओ अस्तगफिरुल्लाह रब्बी, अल्लाह मूंखे माफ़ी ॾे, अल्लाह मूंखे माफ़ी ॾे, मत रात आख़िरी हुजे, मां मरां तोखे राज़ी ॾिसां, ख़त्म ईमान ते कर, माफ़ी वठी पोइ सुम्हो, मत रात आख़िरी हुजे। तसे तॾहिं पढ़ंदा वठो अस्तगफिरुल्लाह रब्बी, पढ़ो अस्तगफिरुल्लाह रब्बी, कम हुजे त ॻाल्हायो, ज़बान अदायो न हलायो, चुप बि न कयो, पढ़ंदा वठो अस्तगफिरुल्लाह रब्बी, पढ़ अस्तगफिरुल्लाह रब्बी माना चाहे रब खे बख़्श। क़ुरान में चए थो वमा कान अल्लाह मुअद्दिबहुम वहुम यस्तगफिरून, नबी चवनि जेके माफ़ी था वठनि अज़ाब न कंदुमि, ओ अदा बाज़ार खुलियल आहे, सौदो मुफ़्त आहे, जल्दी कयो माफ़ी वठो, मथां बाज़ार बंदि थी। मां दुआ थो कयां, दुआ कयो अल्लाह ताला पाकिस्तान में अमन अमान करे, आमीन। दुआ कयो अल्लाह बादशाह वो ॾे जेको क़ुरान सुन्नत जो कानून नाफ़िज़ करे, आमीन चओ। असां जेके बीमार आहिनि उनखे शफ़ा ओ बा, जेके असां में नफ़रत मुस्लमान में, या अल्लाह असां में नफ़रत तूं ख़त्म कर, अची वियूं नफ़रतूं अल्लाह, असां भुली विया आहियूं, पटरी तो लही विया आहियूं, अल्लाह असांखे नफ़रत तूं ख़त्म कर, पाण में मोहब्बत जी तौफ़ीक़ ॾे, या अल्लाह झेड़ा ख़त्म कर, मुल्क में अमन बहाल फरमा, मुल्क में उहो बादशाह ॾे जेको क़ुरान सुन्नत जो कानून नाफ़िज़ करे, आमीन चओ। या अल्लाह अमेरिका इसराइल के तबाह कर, आमीन चओ बा, अमेरिका इसराइल के तबाह कर, या अल्लाह असांजे जेके बीमारियुनि खे सवारे, जेके असां में नफ़रत आहिनि मुस्लमान में, या अल्लाह तुंहिंजो दीन मोहब्बत वारो दीन आहे, असां मां नफ़रत तूं ख़त्म कर, या अल्लाह असां मां नफ़रत तूं ख़त्म कर, असांखे पाण में मोहब्बत ॾे, जेके बीमारियुनि खे सफ़ा ॾे, या अल्लाह जेके क़ब्र में पिया आहिनि निंधण कवांगुरु पुछण वारो कोन्हे, अल्लाह मुस्लमान जे क़ब्र खे जन्नत जो बाग बणा, या अल्लाह से माफ़ कर। बाबा फसल खणो या कोई भी पैसो अचे, वॾनि जो हिसो कढी खुदा जे रस्ते में ॾियो, सॼो माल सॼियूं हलिया विया, हथो खणी पिया आहिनि क़ब्र में, न ॿुधाइनि न असां पुछी सघूं, उनजो हिसो कढी मस्जिद में ॾियो, यतीम ॿार आहिनि उनखे ॾियो, बेवा औरत उनखे ॾियो, या वरी मदरसे में मुसाफ़िर साल वञनि था उनखे ॾियो, सवाब उन्हनि खे बख़्शो। अड़े फिटी कयूं हलिया विया ॼण असांजा आहिनि ई न, कंदा न सो कढंदो अॻिते। वाखिर दावना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिकिड़ी हदीस असां नबी साईं फरमायो, ओ बा अबा हिकिड़ो मिनट, पाक नबी सचो आहे न, सल मम बना लिल्लाह मस्जिदन फिद दुनिया बना लहू बैतन फिल जन्नह। नबी साईं फरमायो सचो अथव नबी जो फरमान, ज़मीन आसमान हेठि मथो थी थो सघे, पाक नबी जो फरमान ग़लति न थी थो न शक। फरमायूं चाहे दुनिया में मस्जिद ठाही, मुंहिंजे नबी फरमायो अल्लाह जी चाहे जन्नत में ठाहींदो, खपे बि जन्नत, ॾसो ॾसो मुंहिंजी मस्जिद जो कमु हले थो, मिस्त्री कनि था, मां चवां थो तव्हांजो हिसो उन मस्जिद में हुजे, मां पंहिंजे लाइ नथो चवां, क़ुरान आर्डर रखियो तव्हांजे वॾनि खे पाण खे सवाब पहुचाइण जे लाइ, उथे थो सभई दोस्त जेतिरी ख़ुदा तौफ़ीक़ ॾे